नोशहरोफिरोज ज़िले में 2 क़ौमी NA 211 नोशहरोफिरोज 1 ऐं NA 212 नोशहरोफिरोज 2 खां अलावा ज़िले जे 4 सूबाई तकनि PS 33, 34, 35 ऐं 36 ते 158 उम्मीदवार फार्म भराए छॾिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां टिकेटूं जारी करण खां पोइ केतिरनि ई पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाणनि कावड़ जी आज़ाद हैसियत में फार्म भराए छॾिया। टिकेटूं हासिल कंदड़ परेशान आज़ाद बीठलनि जूं GDA सां ॻाल्हियूं। इन सूरत हाल में GDA जे पोज़ीशन ज़िला नौशहरोफिरोज में मज़बूत थी वई। जमा थियल फार्म जी छंटछाण जो सिलसिलो जारी आहे। ज़िले में रवायती सियासतदाननि खां अलावा सहाफ़ी, वकील ऐं औरतूं पिणु मैदान में लथल आहिनि। NA 212 ते GDA जे टिकेट ते जूने सियासतदान सैयद ज़फ़र अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सैयद अबरार अली शाह, मुस्लिम लीग नून जे कमर ज़मान राजपर, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सैयद असद अली शाह, मुतहदा मजलिस अमल जे सैयद निसार अहमद शाह खां अलावा आज़ाद हैसियत में सैयद असगर अली शाह ऐं ॿियनि उम्मीदवारनि जी नामज़दगी फार्म जी छंटछाण जो सिलसिलो जारी आहे। NA 212 नौशहरोफिरोज 2 ते GDA जे टिकेट ते साबिक़ा वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई, PP अॻवान ज़ुल्फ़कार अली बहण, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे शाहनवाज़ ख़ान जतोई, मुतहदा मजलिस अमल जे मौलवी अब्दुर्रहमान डंगराज ऐं ॿियनि जे फार्मनि जी छंटछाण जो सिलसिलो पिणु जारी आहे। PS 33 ते 36 फार्म भरिया विया, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सैयद सरफराज़ अली शाह, सरदार ओस्मान ख़ान आलमानी, गफ़ार ख़ान डैराज, सूफिया शाह, ज़फ़र अली शाह, ज़ुहैब अली शाह, असगर अली शाह, रहीम बख्श खोसरो, मक़सूद ख़ान खुश्क, अब्दुलक भुट्ट शामिल आहिनि। PS 34 ते 28 फार्म भरिया विया, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सैयद मुराद अली शाह, सरदार ओस्मान ख़ान आलमानी, ज़फ़र अली शाह, गौस बख्श चांग, असगर अली शाह, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, अब्दुलक भुट्ट, सत्तार राजपर, नबी बख्श लाखो, ज़फ़र अली राजपर पिणु शामिल आहिनि। PS 35 ते 32 फार्म जमा थिया, जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुमताज़ अली चांडियो, GDA जे राज़ी ख़ान जतोई, अब्दुलक भुट्ट, अब्दुल सत्तार राजपर, अमान काज़ी, अबरार चांडियो, माशूक सुमरो ऐं ॿिया शामिल आहिनि। PS 36 ते 32 फार्म भरिया विया आहिनि, जिन ते आरिफ मुस्तफ़ा ख़ान जतोई, ज़ियाउल हसन लंजार, फिरोज़ ख़ान जमाली, शाहनवाज़ जतोई ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़िला नौशहरोफिरोज में असली मुक़ाबिलो माज़ी खां सियासी हरीफ़ रहंदड़ जतोई ख़ानदान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में थींदो रहियो आहे, पर हेल सूरत हाल मटियल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा टिकेट न मिलण ते नाराज़ पुराणा साथी आज़ाद हैसियत में साम्हूं आया आहिनि, जिन जो सॼो फ़ाइदो GDA खे मिली रहियो आहे।